बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम डियर स्टूडेंट्स, अॼु असां हिकु दफ़ो ॿीहर अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु असां सिंधी ईसी किताब जे हवाले सां यानी सिंधी ॿाराणो किताब जे हवाले सां सबक़ 26 अवां सां डिस्कस करण वारा आहियूं। असांखे उमेद आहे त गुज़िरियल 25 क्लासनि मां बि तव्हां काफ़ी फ़ाइदो हासिलु कयो हूंदो ऐं हिन क्लास में बि इनशाअल्लाह अव्हांखे काफ़ी फ़ाइदो पवंदो। ऐं क्लास शुरू करण खां पहिरीं असांजी अव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे बि प्रेस करियो त जीअं हर अचण वारी वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। ऐं यादि रहे त हर सुठी ॻाल्हि सवाब जारिया में शामिल आहे। जेकॾहिं अव्हांखे हीअ वीडियो पसंदि अचे त कंहिं न कंहिं सां ज़रूरु शेयर कयो। सबक़ 26 में जेको असांजो पहिरियों कंटेंट आहे उहो आहे गाफ़ ज़ेरे गे लाम अलिफ ला सीन ज़बरा स गिलास पे अलिफ पा णुणिए ज़ेराणी पाणी अलमद आ हये हे आहे गिलास में पाणी आहे। उन खां पोइ लफ़्ज़ अचे थो मीम ज़बरा म थये थे मथे तये ते मथे ते टेवाटो पये ज़ेरा पी टोपी अलमद आ हये हे आहे मथे ते टोपी आहे। पे ज़ेरे पे ñe ज़ेरे ñe रे वारो पिंजरो पे ज़बरा प खे ये ज़ेरा खी पखी डाल ज़ेरे डे सीन पेशो सो ॾिस पिंजरो ऐं पखी ॾिस तोए वातो तोतो पे ज़ेरे पे ñe ज़ेरे ñe रये रे पिंजरे मीम ये में अलमद आ हये हे आहे तोतो पिंजरे में आहे। पे ज़बरा प खये ज़रा खी पखी वाव ज़बरा व णू ज़बरा ण वण तये ते अलमद आ हये हे आहे पखी वण ते आहे। सो इहो हुयो असांजो अॼोको क्लास। उमेद था कयूं तव्हांखे ही क्लास बि ज़रूरु पसंदि आयो हूंदो। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।